गाल कर जवार। शादी सुभाणे साणी थींदी। 5 माण्हू ऐं मौलवी खे वठी तुंहिंजो निकाह पढ़ायो वेंदो। न को सॾ न को भत। हितां वञण खां पोइ पंहिंजे ॻोठ में भली तूं वॾो काज कर, असां तोखे कोन रोकींदासीं। ठीक है जवार, सुभाणे मां पंहिंजे घर वारनि खे साण करे सिर्फ़ हिकु दोलारीअ सां गॾु पहुची वेंदुसि। उहो बि इन्हीअ करे जीअं ॻोठ वारनि खे ख़बर पवे त मुंहिंजी शादी थी वई। ठीक है, सुभाणे 12 बजे हिन नंढड़ी ॼञ सां गॾु तूं पहुची वञा। मां तोखां आखिरी चक्कर पुछां थो, जेकॾहिं पंहिंजी जिंदगी प्यारी थई त ज़बान खोल, न त हिकु ई कारतूस सीने वारो ॾींदो साईं। उबासी बि कोन ॾींदे ऐं वञी अल्लाह खे प्यारो थींदे। ॿुधो, मां चवां थो ॿुधो। मुजीब मां चाहे तो करीस पूरो भर कलमो। मां चवां थो भर कलमो। बाबा जेको ॻाल्हाए नथो सघे सो कलमो केॾां भरींदो? बस बिस्मिल्लाह करे विझीस तकबीर। ॻाल्हायो रस कमाल खाना, गूंगे ॻाल्हायो। भर कलमो। बस हाणे बस, मां वधीक तव्हांजो ज़ुल्म नथो बर्दाश्त करे सघां। पुछ जेको पुछणो अथई मूंखां, पुछ। हाणे आयो न ठगो पेर ते। ॿुधाए मूंखे तो कहिड़ियूं मक़बरियूं कयूं आहिनि? मुजीबा ढीले वञी कोठी में बंद करेस। इहो तो अञा घणो कुछ बोलींदो। हलण खां पहिरियां मूंसां हिकिड़ो वाइदो कयो। अॼु खाली वापस न आहे मोटणो, या त विढ़ंदे विढ़ंदे पंहिंजे मौत खे गले लाईंदासीं, या सॼे दिलावर खान जे ॻोठ खे मौत जी निंड सुम्हारे पंहिंजी इज़त खे वॾनि नारनि सां वठी ईंदासीं, वॾनि नारनि सां। सिंध उमर माफ़ न कंदी जेकर दोस्तीअ में गदारी करे। अचर मूंखे मिट्टी मां नसीब न थींदी जेकॾहिं तोखे धोखो ॾियां त। सिंधुअ जो पाणी रगन में रक्त बणिजी गर्दश तो करे। आचर मां एतिरो बेगरत न आहियां जो पंहिंजे दोस्त खे मौत जे मुंहं में छॾे ऐं भॼी वञा। बनी ऐं वनी जे मथां सिर कुर्बान करण जी सुती पियल आहे। आचर पोइ तूं छा थो सम्झी असां पंहिंजा सिर कुर्बान तुंहिंजे मथां न कंदासीं? मूंखे कसम मूंखे सिंध अमड़ जी हंज जो त दुश्मननि जे साम्हूं सभ खां पहिरियां मां हूंदुसि, मां। ऐं जेसिताईं मुंहिंजे जिस्म में साह जो आख़िरी ज़रो बि हूंदो त दुश्मन जी कंहिं बि गुस्ताख गोलीअ खे तव्हां जे तरफ़ वधण कोन ॾींदुसि। पर जेकॾहिं मुंहिंजे जिस्म सां मुंहिंजे रूह साथ न ॾिनो त पोइ मूं ते मयार न ॾिजो मूं ते मयार। अचो। वॾा बाबा, जबार वाजा दी फुल तैयारी है, रुगा तुसा दा इंतजार है। जीअं तुसा हलसो निकाह शुरू थी वसी ओधर ते। मोलू, अॼु तबियत थोरी नासाज़ आहे। न वेंदुसि त जब्बार वारा बि दिलि में कंदा। हाणे सोचां थो वञा या न वञा।
बाबा तू छा थो चए हलूं या न वञण खां अॻु मुंहिंजी ॻाल्हि हिकिड़ी कन खोले ॿुधी छॾ इन महफ़िल खां पंहिंजनि खे परे रखजांइ छो त इहा महफ़िल मातम में बदिलजी वेंदी मातम में कहिड़े ख़्यालनि में गुम आहीं मां तोसां आहियां शमन बाबा मां तोसां आहियां छा बाबा साईं छा ॾेस मुंहुं मोलू ॾेस मुंहुं अदा शमन बाबा कहिड़े ख्याल जो गुम थी गई वॾा बाबा आखिंदा त मेरी तबियत सही कान्हे हुन हलूं या न हलूं ओधर ते न बाबा साईं न छो भला छिरके थो को तूफ़ान अचण वारो आहे छा हा बाबा जॾहिं तव्हांजी तबियत थोरी नासाज़ हूंदी आहे ऐं ॿाहिरि निकिरंदा आहियो त मैनू खटंदा उथंदे ई कोन आहियो वॾा बाबा पिछे तुसां इथे ई हो मैं वञी थी आंदा ओधर ते न अदा साईं न रेस बाबा जी तबियत सही न आहे तव्हां रेस बाबा जो ख्यालु कयो ऐं जबार वटि मां पाण थो वञा हा ईअं सही आहे अदा ॻाल्हि ॿुध वञी तूं ही जाइ ते वञी ईअं न थियो तूं कंहिं ॿिए पासे हलिया वञी ओधर ते अदा साईं अॼुकल्ह ओधर मिले केथी थी जो मां वेंदुसि ओधर वठण चङो अदा माशा मोलू चए सच थो ओधर मिले कोन थी वॾा बाबा ओधर किथां बंदि थई ये सॼा मुल्क ओधर ते पिया हलंदा ऐं तूं अलॻि नहीं ओधर बंदि थी गई ॾाढो ॾिंगो आई मोलू ॾाढो ॾिंगो आई जवार रेस जी तबियत सही न आहे तव्हां पंहिंजो कमु शुरू कयो बोले साहब निकाह शुरू कयो केरा जना लाश साईं मां वेठो आहियां अच्छा तव्हां ॿुधायो भाउ हाणे वठण वारा हूं तव्हां मोकिलियो वकील साहिब उठ बचाया अचो अदा अचो हल चो अदा समझ अचो जिंदगी खां त मौत बेहतर है छो न मौत कबूलिया हाँ कबूला है कबूला है कबूला है
भाई छोकर का पूछो सी कबूल थी वे न नसीबा न तू मुझे साथ छड़े नथी सगी नथी छड़े सगी तू मुझे साथ अजर मूं त तोसां ॾींहुं क़यामत ताईं निभाइण जो सोचो पर हिन ज़ालिम दुनिया मूंखां त जीअण जो हक़ बि खसे वरितो मूंखे माफ़ करे छॾा मूंखे माफ़ करे छॾ न नसीबा न जेकॾहिं तू मूंखे अध मंज़िल ते छॾे हली वई त पोइ मां कंहिंजे सहारे जीअंदुसि न नसीबा तू मूंखे छॾे नथी सघी नथी छॾे सघी तू मूंखे मूंखे माफ़ करे छॾ मूंखे माफ़ करे छॾ एतरी जल्दी छो कई नसीबा छो कई मूं तुंहिंजे अचण जो
ॾाढो इंतज़ार कयो अचर, ॾाढो इंतज़ार कयो, पर तूं अचण में देरि करे छॾी। कुछ भी थी पए, कुछ भी थी पए नसीबा, कुछ भी थी पए, पर मां तोखे अध मंजिल में साथ छॾे कोन वञण ॾींदुसि, कोन वञण ॾींदुसि। तोखां पोइ मां हिते छा कंदुसि नसीबा, मां छा कंदुसि जेकॾहिं तो अध मंजिल में मुंहिंजो साथ छॾे ॾिनो त मां पंहिंजो पाण खे मारे विझंदुसि, मारे विझंदुसि मां पंहिंजो पाण खे। न अचर, न, तोखे जीणो आहे उन्हनि बदनसीबाउनि जे लाइ जेके हर रोज़ ज़ुल्म जी चकी हेठि पिसजनि थियूं। तोखे उन्हनि जे लाइ जीअणो आहे, उन्हनि जा हक़ वठी ॾियणा आहिनि। मूंसां वाइदो कर अचर, मूंसां वाइदो कर त का बि नसीबा इहे बदनसीबाउनि जी आवाट ते न मरे जीअं मां। अचर, अचर। ना नसीबा, ना ना ना। नसीबा, मूंखे कसम आहे तुंहिंजी मोहब्बत जो, मूंखे कसम आहे तोसां गुज़ारियल घड़ियुनि जो, मूंखे कसम आहे, कसम आहे मूंखे तुंहिंजी सूंह ऐं सादगीअ जो, मूंखे कसम आहे, कसम आहे मूंखे रब पाक जी ज़ात जो, जे हिन धरतीअ जे वजूद में रूह फूकियो आहे, जेसिताईं सभिनी बदनसीबनि जा नसीब न मोटाईंदुसि तेसिताईं धरतीअ ते हिकु ॾींहुं त छा पर हिकु पल बि सुकून सां कोन विहंदुसि, कोन विहंदुसि। ऐं अॼु तोसां इहो वाइदो थो कयां त अॼु खां पोइ का बि नसीबा बदनसीबाउनि जी राहुनि में दम कान ॾींदी, कान ॾींदी, कान ॾींदी। बाबा कम खराब थी शबन जेको थियो उन सां मोह ॾेई वठंदासीं। फिलहाल तूं ऐं मोलू ॿई वञो ऐं वञी हुननि जे कफन दफन जो बंदोबस्तु कयो। शाबाश बाबा। वॾा बाबा तूं खुटकई न कर, असां वञी कोशिश करेंदासीं ओधर ते। मोलू ओधर खे छॾ ऐं वञी सबूरा इंतज़ाम संभाल ऐं कुझु माण्हू क़बर खोटण लाइ वञी कब्रिस्तान मोकिल। इहो सॼो बार तो मथां आहे। ॾिस मालकनि खे रुपयो बि ख़र्च करण न ॾिजांइ। कांध पे जूं देगियूं लहनि या ॿियो ख़र्च। वॾा बाबा तुसां बेफ़िकुर रहो, मैं नवां कोन्ही आहियां, पुराणा माण्हू आहे। इहो सभु कमु थी वेसी ओधर ते। बाबा तव्हां कोन था हलो छा? इन रोज राड़े में असांखे मज़ो न ईंदो बाबा।
असां आहियूं मोहबती माण्हू ऐं इहे रोज पिटके जा आवाज़ असांखे ॾाढा ॾुखिया लॻंदा आहिनि। भली मैयत दफ़नाए अचनि, सुबुह मां उते ईंदुसि ऐं तव्हां ॿई उते मौजूदु रहिजो। वॾा बाबा तूं खुटकई न कर, असां 3 ॾींहं उथई वसूं ओधर ते। कुर्बान वञे तो त मूंखे नई ज़िंदगी ॾियाराए छॾी आहे। असल मौत जे मुंहं मां कढी वई, मौत जे मुंहं मां। खानो खरदबाग तो हर वक्त पंहिंजे दोस्तनि जी भलाई चाहींदो आहे। कुर्बान तोखे ख़ुशी ॾिसी असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे दोस्त, ॾाढी ख़ुशी थी आहे। कुर्बान वञे मां त ज़िंदगी खां मायूस थी चुकोसि, पर तव्हां दोस्तनि जा हथ सिर मथां हुया। जे तव्हां दोस्तनि जो अहिड़ो ई साथ रहियो त तव्हां जहिड़नि दोस्तनि लाइ अञा जीअणो पवंदो। हाणे ॿुधाए कुर्बान, असां सां हलणु चाहीं थो या पंहिंजो ॿियो मेखानो मचाईंदो? जे तुंहिंजी दिलि चए थी नई ज़िंदगी शुरू करण लाइ त बि खुली ॻाल्हि कर, खानू तोखे कॾहिं बि न रोकींदो। छो त जंहिं ॻाल्हि में खानूअ जा दोस्त ख़ुशि, उन में खानू ख़ुशि। कुर्बान वञे एतिरो वेल बि न आहियां जो तव्हां जहिड़े दोस्तनि खे अध मंज़िल ते छॾे हलियो वञा। खानू एतिरो बुज़दिल सम्झो अथई छा जो मौत जो हिकु वार ॾिसी ऐं पोइ ते हटी वेंदुसि? न कुर्बान न, खानू बुज़दिलनि सां दोस्ती त छा, पर दुश्मनी बि नाहे कंदो। पोइ तूं खानूअ जो दोस्त थी करे बुज़दिल कीअं तो थी सघीं? मां ॼाणां थो त बाहि जो मच ॾिसी बि तूं पोइ ते कोन हटंदे। खानू जेकॾहिं पोइ ते हटूं हा न त तोसां यारी बि न रखूं हा। असां इहो ॼाणूं था त खानू खरदंबाग जी यारी शींहं जी सवारी। कुर्बान वञे सच चयो अथई, खानूअ जी यारी शींहं जी सवारी। जे इहा ॻाल्हि आहे त पोइ उथो त लहूं था कचकोड़ ॾेई मैदान में, कयूं था मूसा खान जे पेरनि हेठां ज़मीन खे ट्रामो ऐं वठूं था उन्हनि बेगुनाहनि जो बलांद जिन जे लाशनि मथां मूसा खान वेही राज काइम कयो आहे। ऐं उन शैतान खे इहो ॿुधाइणो आहे त मज़लूमनि जो रत वहण बंदि करे।